निगरान घरू वज़ीर जो चवणु हो त क़बीलाई निज़ाम वॾो मसइलो आहे जंहिं सबबि ॾोहारी पैदा थियनि था। कचे मां मुक़ाबले बाद सागर कुमार जी बाजियाबी हिकु सुठो अमल आहे। हारिस नवाज़ जो चवणु हो त कचे में अहलकारनि खे इज़ाफ़ी 10,000 रुपया अलाउंस ॾिनो वेंदो। कचे में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन कयो वेंदो जेको धाड़ेलनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त कचे ऐं पके में निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त कचे ऐं पके में ऑपरेशन कयो वेंदो। असांजी फ़ौज भारत सां मुक़ाबिलो करे सघे थी त ॾोहारी कहिड़ी ॻाल्हि आहिनि। निगरान घरू वज़ीर जो चवणु हो त क़बीलाई निज़ाम वॾो मसइलो आहे जंहिं सबबि ॾोहारी पैदा थियनि था। कचे मां मुक़ाबले बाद सागर कुमार जी बाजियाबी हिकु सुठो अमल आहे। हारिस नवाज़ जो चवणु हो त कचे में अहलकारनि खे इज़ाफ़ी 10,000 रुपया अलाउंस ॾिनो वेंदो। कचे में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन कयो वेंदो। हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त कचे ऐं पके में ऑपरेशन कयो वेंदो। असांजी फ़ौज भारत सां मुक़ाबिलो करे सघे थी त ॾोहारी कहिड़ी ॻाल्हि आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बाक़ा मोहम्मद बंगवार खां। बाक़ा मोहम्मद बंगवार, आगाह कजो त घरू वज़ीर हारिस नवाज़ जो छा चवणु हुयो? निगरान वज़ीर दाख़िला सिंध ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज़ अॼु IG रफ़त मुख़्तियार सां गॾु कचे दुरानी महर वारे इलाइक़े में जे हद में पहुची विया जिते SSP रोहिल कोसो कचे में हलंदड़ ऑपरेशन ऐं अमन अमान बाबति ब्रीफिंग ॾिनी। जंहिंखां पोइ वज़ीर दाख़िला ॻाल्हाईंदे चयो त मूंखे हर हाल में कचे जे इलाइक़े में अमन अमान जी खपे ऐं उन जी बहितरी जी ज़रूरत आहे। हिन चयो त ऑपरेशन करे कचे में ऑपरेशन जी हिन वक़्तु सख़्तु ज़रूरत आहे। हिन चयो त कचे में अगवा थियल सागिर कुमार जी बाजियाबी हिकु सुठो अमल आहे। हिन चयो त कचे मां अहलकारनि खे इज़ाफ़ी अलाउंस ॾिनो वेंदो ऐं कचे में पुलिस ऐं रेंजर जो गॾियल ऑपरेशन कयो वेंदो जेको धाड़ेलनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो। हिन चयो त इलाइक़े में अगवा थींदड़ जेको बि थींदो उहो इलाइक़े जो जेको सरदार हूंदो उहो पिणु ज़िम्मेवारु हूंदो। हिन इहो बि चयो त सियासतदान वोट वठण लाइ अवाम जो ख़्यालु रखनि ऐं अमन अमान क़ाइमु रखण लाइ पिणु पंहिंजो किरदारु अदा कनि। हिन इहो बि चयो त क़बाइली झेड़नि खे रोकण लाइ कोशिशूं पिणु जारी आहिनि। पुलिस ऐं रेंजर जे कार्रवाइनि सां काफ़ी हद ताईं अमन अमान जी सूरत हाल में बहितरी आई आहे। हिन इहो बि चयो त असां 3 खां 6 महीना ताईं हुकूमत में रहंदासीं पर बग़ैर प्रेशर जे असां कमु पंहिंजो पिणु जारी रखंदासीं। जी बाक़ा मोहम्मद बंगवार, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।